यो ही श्लोक तो भाई। सर्वधर्मान परित्यज्य, सभिनी धर्मन जो सहारो छड़े, मामेकम केवल मुंह श्री कृष्ण जी शरणम व्रज, शरण में अची वन। अहम मां सर्व पापे भ्यो, तोखे सभिनी पापन को मोक्षयिष्यामि, मोक्ष दई छॾींदुमि, मुक्ति दई छॾींदुमि। मां शुचः, यानी चिंता न कर, शोक न कर। सरल आहे न भाई। श्री कृष्ण चवनि था केवल भगवान जो सहारो। साधक संजीवनी में संत स्वामी राम सुखदास महाराज जन ॿुधाइनि था कि केवल प्रभु जो सहारो, केवल केवल। प्रहलाद प्रभु जो सहारो खयो तो कुछ भी न करणो पियो। तलवार जहर भयंकर राक्षस मारन था, आग में था जलाइन, पहाड़ तो धिक्का था जन। न कोई भव तो करे और न कोई उदम तो करे प्रहलाद। छो जो मां तो श्री भगवान के भरोसे है। अब मजे की गाल आहे, तव्हां सोचींदो कि अगर भगवान जो भरोसो आ तो भगवान हमेशा बचाईंदो रहंदो कि शरीर के बचाईंदो। इन धोखे में न रहिजो। शरीर तो केतिरो भी बची भी वञे तो आख़िर तो वञणो ई आहे। असां पंहिंजे दिमाग सां न तोड़ियूं भगवान के। संत चवनि था पंहिंजे दिमाग सां भगवान के तोड़ींदो तो उहे फेल थी वेंदा। छो जो बुद्धि तो असांजी घटि आहे। ॾिसो भाई, पंहिंजे दिमाग सां न तोड़ियो, भगवान उहो कंदा जंहिंमें असांजी भलाई हूंदी। अगर मृत्यु में भलाई हूंदी तो जीवन न ॾींदा, जीवन में भलाई हूंदी तो मृत्यु न ॾींदा। चओ हरे राम। तो असांखे भरोसो खणो आहे। इन जो मतलब इहो न कि जीअं हाणे मां चवंदुमि तीअं भगवान कंदा। प्रहलाद थोड़ी पिया चवनि अगर बचाइनि त मुंहिंजा भगवान आहिनि। चवनि पिया न, प्रभु जीअं कनि उहे ठीकु आहे। जन्म मृत्यु तो मुंहिंजे गोविंद जे हथ में आहे, नारायण जे हथ में, श्री विष्णु जे हथ में। यादि रखिजो, इन ॻाल्हि खे सम्झिजो। अगर असां ईअं था सोचूं कि मां भगवान जो भरोसो खयो आहे, हा पोइ भगवान मूंखे हर शइ में पास कंदा। धन खपे तो धन ॾींदा, जीत खपे तो जीत ॾींदा, मान खपे तो मान ॾींदा। और काथे अपमान थियो तव्हांजो भरोसो तुरंत टुटी पवंदो भगवान ते, आहे न। धन न मिलियो, भरोसो टुटी पियो। कामना पूरी न थी, भरोसो टुटी पियो। पुट पोटो न मिलियो, भरोसो टुटी पियो। अगर इहा ई शरणागति आहे, इहो ई भरोसो आहे, पोइ त असां भगवान खे खिलौनो बणाए छॾियोसीं। पोइ त असां भगवान खे पाण खां नंढो बणायोसीं न। आज्ञा पालन करण वारो वॾो हूंदो आहे कि आज्ञा ॾियण वारो? ॿुधायो भाई। हाँ मन, आज्ञा देने वाला बड़ा होता है कि आज्ञा पालन करने वाला? आज्ञा बड़ा आज्ञा देगा कि छोटा आज्ञा देगा? ऐसा समझो बच्चे माता पिता को आज्ञा देंगे कि माता पिता बच्चों को आज्ञा देंगे? बताओ बताओ आजाद। हाँ सीधी सी बात है, सिंपल बात है। बड़ों की आज्ञा का ही तो पालन होता है ना भाई। सब थोड़ी ना मंगलू राम है कि उसका बाप आज्ञा का पालन करे। हरे कृष्ण हे हरे। तो ध्यान जो भाई, अगर असां ईअं था सोचूं कि मां हाणे पूरो भगवान जो भरोसो खयो आहे, मां उदम भी न कंदुमि, कुछ भी न कंदुमि, पोइ मतलब भगवान खे नचाईंदव तव्हां, हा न। जीअं तव्हां चवंदव भगवान तीअं करे। ऐं 90% माण्हू इन ई धोखे में हूंदा अथव। पोइ ॾाढो दुखी थी वेंदा आहिनि। आशा न पूरी थी, पोइ विश्वास टुटी पवंदो। 70 आशूं पूरी थियूं, हिकु न थी त इहो न सोचींदा उन में भलाई हूंदी, पोइ टुटी पवंदा आहिनि। भगवान जो दर, सत्संग, कीर्तन, भजन, सतगुरु, बाय बाय। चओ हरे राम। या कसौटी न रखजो, कसौटी न रखनी आहे। परीक्षा ॾियण वारो नंढो हूंदो आहे, वठण वारो वॾो। भगवान जी परीक्षा वठण जी ज़रूरत कोन्हे, असांखे ॾियण जी ज़रूरत है। असां केरु थींदा आहियूं भगवान जी परीक्षा वठण वारा? हरे कृष्ण। त शास्त्रनि में सिद्धांत आयो आहे, संत चवनि था पिया, हिकिड़ो हूंदो आहे सहारो ॿिलीअ जे बचे वांगुरु, ठीकु आहे। ऐं ॿियो सहारो हूंदो आहे
बंदरीअ जे बचे वांगुरु। ॿिन्ही खे तव्हां ॾिठो हूंदव। अॼुकल्ह त कई बंदर हेॾे बि अची विया आहिनि, हाणे वण कटजनि था न, हाणे चकर बाटा में बि सुठा बंदर ईंदा रहंदा आहिनि कॾहिं कॾहिं अक्सर, हा न। और वीडियो तो तव्हां वटि जाम था अचनि बढ़िया फेसबुक में, उन्हनि में ज़ोरदार हिक खां हिकु वीडियो ॾिसंदा आहियो तव्हां उहे। ऐं ॿिलियूं त हिते ई अथव, असां वटि ई ॾिसी वठो। चओ हरे राम। त ध्यानु ॾियो भाई, कहिड़ो फ़र्क़ु आहे। बंदर जो जेको ॿारु हूंदो आहे उहो पंहिंजे मम्मीअ खे बंदरीअ खे पाण पकड़े रखंदो आहे। बंदरी बि उहा ससुरी अहिड़ो स्टंट कंदी आहे, 100 फुट मथे हूंदे ऐं ॿी छित ते कूदींदी 10 फुट अॻिते, हेठि खाई ॾिसो त 100 फुट, लेकिन उहा पाण न पकड़ींदी आहे पंहिंजे ॿार खे, उनजो ॿारु पंहिंजे माउ खे पकड़े रखंदो आहे। उहो लॻाईंदी आहे छलांग ठका ॿिए तरफ़। सोचो नंढे ॿार जी ग्रिप अगरि कमज़ोर थी वञे, छॾिजी वञे, उनजी जान त वई न वीचारे जी। ही त उनजी प्रकृति आहे, स्वभाव आहे। लेकिन ॿिली उहा छा कंदी आहे, हिते हुई न हिकिड़ी ॿिली मौसी, 4 ॿार ॼणी, हिकिड़े खे छॾे वई आहे, 3 खणी वई आहे पाण सां गॾु, 3 खणी वई आहे। हिकिड़ी वीचारी जो ख़्यालु न आयुसि, बीमार हुई अलाए छा हुई, उनखे भुलिजी वई आहे। त हाणे 3 ॿार जेके खणी वई आहे न, उहा कीअं खणी वई आहे, उन ॾींहुं ॾंदनि सां जंहिंसां कुएं खे पकड़ींदी आहे, मारींदी आहे। लेकिन पंहिंजे ॿार खे खणंदी आहे त उनखे तकलीफ़ न ईंदी आहे, उनखे सावधानीअ सां प्रेम सां खणंदी आहे, ध्यान सां खणंदी आहे, उन ई मुंहं सां, उन ॾींहुं ॾंदनि सां जंहिंसां चूहे खे मारे छॾींदी आहे कुएं खे, ऐं पंहिंजे ॿार खे खणी वेंदी आहे। उनजो ॿारु छा कंदो आहे, 4 ई हथ पेर ढिला छॾे छॾींदो आहे, 4 ई पेर ढीला, ताक़त न लॻाईंदो आहे, न की पकड़ण जी कोशिशि कंदो आहे पंहिंजे माउ खे। पोइ हुनजी माउ ध्यानु रखंदी आहे, छलांग लॻाइणी आहे, टपो ॾियणो आहे, वञिणो आहे, कुतो त कोन्हे रस्ते में, उहो हुनजे ॿार जी टेंशन कोन्हे, उहा पाण पंहिंजे मुंहं में खणी करे उते हुनखे पहुचाईंदी आहे। तहिड़ी तरह सां जेके भक्ति मार्ग में भक्त हूंदा आहिनि, उहे भॻवान खे पाण न पकड़ींदा आहिनि, 2 हथ सरेंडर करे छॾींदा आहिनि, राधे राधे प्रभु हाणे तव्हां पकड़ियो, हाणे तव्हां संभालियो। उनखे भॻवानु पकड़ींदा आहिनि, पंहिंजा हथ ढिला छॾे छॾींदा, मुंहिंजो बल न आहे प्रभु तव्हां पकड़ियो, पोइ उनखे भॻवानु पकड़ींदा आहिनि। हे त उदाहरण आहे ॿिलीअ जो, बंदरीअ जो। पर भॻवानु जंहिंखे पकड़े वठनि, छा पोइ छॾे था सघनि? उहो किरी थो सघे? केॾी बि छलांगूं लॻाइनि संसार में, केतिरी बि उथल पुथल अचे। इन तरह सां स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था, भक्त जो इहो गुण आहे कि पंहिंजो बल छॾे करे भॻवान जे सहारे रहणु। मामेकम शरणम व्रज, मुंहिंजो सहारो खणो। चओ हरे राम हरे कृष्ण। इहा शरणागति आहे कि मुंहिंजा मेरे तो गिरधर गोपाल। माता सीता राम जी हिकु बार सुंदर वृक्ष जे हेठों वेठा, हनुमान जी चरण पिया दॿाइनि राम जी जा। राम जी परीक्षा वरिती हनुमान जी जी। राम जी चवनि था, हनुमान जी उमिरि लंबी आहे हिनजी, चए थी राम, चए थी न राम, चए थी न, चए थी हरे राम हरे कृष्ण। राम जी चवनि था, हनुमान जी ॾिसो भाई हे वृक्ष कीअं आहे, कई तरह जे हिन में लताऊं, केॾी सुंदर लता फैलियल आहे। लता जे करे हे वृक्ष सुंदर थी वियो आहे, केॾी सुंदर लता आहे। सीता माता चए थी, पुट हनुमान मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, लता त पोइ आई न, पहिरियों त वृक्ष आयो, वृक्ष में लता आई, वृक्ष ई न हुजे त लता कानो अचे। अरे भाई मूंखे त लॻे थो वृक्ष ॾाढो सुंदर आहे। हाणे सम्झो हिन जो मतिलबु छा आहे, यानी राम जी चवनि था सीता जी वधीक आदरणीय आहिनि, सुंदर, इन्हनि जे करे मुंहिंजी एॾी शोभा आहे। ऐं सीता माता चए थी मूल त राम जी, राम जी जे करे मां सुंदर थी लॻा, उन्हनि सां गॾु आहियां। त ॾिसो सम्झण वारी ॻाल्हि, वृक्ष जो उदाहरण ॾेई करे। हनुमान जी परम बुद्धिमान, शक्तिवान बि,
जैसे ताक़त हूंदी आहे त बुद्धि वरी उनखे न हूंदी आहे, बुद्धि हूंदी आहे त ताक़त न हूंदी आहे, बुद्धि बल हुजे मुश्किल ऐं वरी ज्ञान न हूंदो आहे, ज्ञान हुजे त भक्ति न हूंदी आहे। लेकिन कमाल आहे हनुमान जी महाराज बुद्धिमताम वरिष्ठम, सभिनि खां पहिरियों नंबर, ऐं बल में अतुलित बल धामम, उपमा ई कोन्हे, नो एग्जाम्पल। ऐं ज्ञानिन में ज्ञानी नाम अग्रगण्यम, पहिरीं गिनती हनुमान जी जी। ऐं भक्तीअ में राम 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 राम, भक्तीअ में त चई खणी बस कयो, उन्हनि जहिड़ो कोई भक्ति कोन्हे। चओ हरे राम। सीता माता के चवणो पियो राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुमरे भजन राम को पावे, अहिड़ो केरु भक्त हूंदो। राम जी खे पाइणो आहे भजन हनुमान जी जो करे, तुमरे भजन राम को पावे, सीता माता जो वरदान आहे, जगत जननी। तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। त हाणे हनुमान महाराज परम बुद्धिमान। सीता माता चेती लता जे करे सुंदरता न आहे, वृक्ष जे करे लता जी सुंदरता आहे, राम जी जे करे मां सुंदर आहियां। राम जी चवनि था न हनुमान तव्हां फ़ैसिलो कयो, लता जे करे वण सुंदर तो नज़र अचे, सीता जे करे मुंहिंजी शोभा आहे। परम उदार राम जी था चवनि। हाणे माण्हू हुजे त कोई फांसी पे, केॾो बि दिमाग़ वारो, छा जवाबु ॾे? अगरि राम जी जो पक्ष तो खणे, राम जी राजी, सीता जी जो पक्ष खणे त सीता माता राजी थी वञनि, राम जी। हनुमान जी महाराज ॿई हथ जोड़िया, वृक्ष ऐं लता ॿिन्ही जे करे ॿिन्ही जी सुंदरता थी नज़र अचे। ॿई हिक ॿिए जे बिना अधूरा आहिनि, ॿई आहिनि तॾहिं हरियाली आहे, आनंद आहे, मौज आहे। हाणे त युगल आशीर्वाद मिली वई, सीता मैया बि आशीर्वाद ॾिनी ऐं राम जी बि खिली वेठा जोर सां, चवनि पिया सच में हनुमान तो जहिड़ो प्रेमी भक्त महाज्ञानी बुद्धिमान कोई कोन्हे, महाबलवान। बोलो हनुमान जी महाराज की। त इहे असांजा आदर्श आहिनि शरणागतीअ में, भक्तीअ में, है न। हनुमान महाराज, प्रहलाद महाराज, मीराबाई,